अस्सलाम वालेकुम सामीन। हर अरबा जे ॾींहुं 2:30 वॻे मंझंदि जो ऐं वरी हर आचर ते सुबुह जो 9:30 वॻे अवां प्रोग्राम ॿुधंदा आहियो आईनो। उन आईने जो अॼोको महिमान हो मोहम्मद नवाज़ अब्बासी, जेको ड्रामानवीस आहे, स्क्रिप्ट राइटर आहे, सहाफ़ी आहे। हिन महिल ताईं असांजे स्टूडियोज़ में न पहुतो आहे, इन जे करे आईने में अॼु ऐं पंहिंजे संगत जे अॻियां पंहिंजो पाण खे पेश थो करियां, यानी हुनजो महिमान बि आऊं पाण थो थियां, हिदायत मंगी ऐं मूंखां सुवाल जवाब पुछंदा मुंहिंजा जेके संगत साथ आहिनि, जेके रेडियो ते कमु कनि था, समूरा अनाउंसर्स। उन्हनि में यासिर काज़ी बि वेठो आहे, मूंसां गॾु ग़ुलाम अकबर जतोई वेठो आहे, अदलियूं वेठियूं आहिनि जेके असांजे रेडियो ते कमु कंदियूं आहिनि, तसव्वुर नाज़ आहे, फमीद आहे ऐं नूर मोहम्मद ख़ासि खेली साहिबु आयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं हिदायत मंगी साहिबु, सभ खां पहिरीं तव्हां सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू करण खां अॻु में मां पंहिंजे सामीन खे पंहिंजे पारां हिते मौजूदु समूरे अमले पारां सलाम अर्ज़ु कयां थो ऐं प्रोग्राम आईने में भलीकार चवां थो। इन खां पहिरीं जो मां मंगी साहिब सां ॻाल्हि ॿोल जो आगाज़ करियां, मां उन जे बारे में सामीन खे थोरो घणो ॿुधाईंदो हलां त काफ़ी असांजा सामीन जेके आहिनि से हिदायत मंगी साहिब खे सिर्फ़ु हिकु रेडियो कंपेयर जी हैसियत सां सुञाणंदा हूंदा। अव्हां खे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ॿुधंदा अचो पिया काफ़ी अरसे खां। आईनो आहे अदबी प्रोग्राम, रिसालो जेको हर आचर ते 2:30 ते पेश कयो वेंदो आहे। त उन खां सवाइ साईं जिन जूं ॿियूं बि सुञाणपूं आहिनि जिन जो ज़िक्र करणु मां हिते ज़रूरी थो सम्झां। बुनियादी शोबो जेको हिदायत मंगी साहिब जो आहे उहो आहे सहाफ़त। साईं जन मुख़्तलिफ़ अख़बारुनि सां लाॻापियल रहिया ऐं कराची में काफ़ी अरसो रहिया आहिनि, ख़ासि तौर रोज़ानी हिलाल पाकिस्तान में सब एडिटर रहिया आहिनि। उन खां पोइ लाड़काणी ब्यूरो जा शायदि ब्यूरो चीफ बि रहिया आहिनि ऐं तमामु घणो लिखियो अथऊं ऐं सहाफ़त जे मैदान में घणो लिखण करे हू एतिरो सुठो लिखनि था जो हुननि खे अदीब जे ज़ुमरे में बि शामिलु करे सघिजे थो। त हिदायत मंगी साहिब जेके असां लाइ हर प्रोग्राम में, हर मरहले में, हर क़दम ते असांजी रहबरी कंदा रहंदा आहिनि, रहनुमाई कंदा रहंदा आहिनि, वॾा बि आहिनि, सीनियर बि आहिनि। त अव्हां जी ख़िदमत में हिदायत मंगी साहिब जेके मुख़्तलिफ़ महिमाननि खे अव्हां जी ख़िदमत में पेश कंदा आहिनि, अॼु पाण पेश थिया आहिनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल करियूं। त मां पहिरियों इहो चाहींदुमि त अकबर जतोई साहिबु असांजो सीनियर अनाउंसर वेठो आहे, सो पहिरियों सुवाल साईं खां आगाज़ उहो। अस्सलाम वालेकुम साहिबु, ख़ुशबाश आहियो। वॾी महिरबानी तव्हांखे असां भली कार चऊं था, अॼु मसे मसे असांजे ॼार में फाथा आहियो। वॾी महिरबानी। अच्छा, त जीअं अव्हां पाण शुरू कंदा आहियो सिलसिलो, त पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआति अव्हां किथे ॼायो, किथे तव्हां तालीम वरिती ऐं कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां तव्हां गुज़री करे हिते पहुता, थोरी हिते पाणी रोशनी विझी छॾियो तव्हांजी महिरबानी। ग़ुलाम अकबर 18 अक्टूबर 1946 जो ॾींहुं हो। थोरी ॾींहं थधेरियूं पई पयूं जी। सिंधु नदीअ जे भरते मोहन जे दड़े जो ॻोठु आहे, शहर आहे पुराणो। उन जे भरिसां नंढिड़ो ॻोठु आहे बलेड़ी जी आहे, बंद सां। उते मुंहिंजो जनमु थियो 18 अक्टूबर 1946 ते। प्राइमरी तालीम मां पंहिंजे वालिद बुज़ुर्गवार वटि बि वरिती ऐं प्राइमरी 7 दर्जे ताईं, माना सिंधी वर्नीकुलर फाइनल उन ज़माने में थींदी हुई। त मूं उहा जेका सा पढ़ी पए, फाइनल इम्तिहान ॾियण पियो वियुसि त मूंखे मुंहिंजे बाबा जेको सो अंग्रेज़ी स्कूल में विहारियो ॾोकरीअ में, जिते मां 17 खनि ॾींहं पढ़ियुसि। अच्छा। इन खां पोइ मुंहिंजी साइकिल जी हवा पंहिंजा संगती कढी छॾींदा हुआ, छाकाणि त सभु पंधु हूंदा, 13-14 ॼणा हूंदा हुआ। इन विच में असीं लॾे अचे वेठा हुआसीं बग्गी ॻोठ में। उहो मुंहिंजे दड़े खां 3-4 किलोमीटर ओलह में आहे, दादू केनाल जे पुल ते। पोइ मुंहिंजे फादर मूंखे जेको आहे सो हाई स्कूल मां कढी थर्डी मोहब्बत मिडिल स्कूल में दाख़िल करायो। अच्छा। ऐं उते मूं 8 क्लास पढ़िया। उन्हनि 8 क्लासनि जे दौरान उन ज़माने में स्टैंडर्ड्स हूंदा हुआ। हाणे 6 क्लास में ॿारु दाख़िल थो थिए, उन ज़माने में फर्स्ट स्टैंडर्ड, सेकंड स्टैंडर्ड, ईअं 7 दर्जा वरी अंग्रेज़ी जा हुआ। त मां फर्स्ट स्टैंडर्ड त पढ़ियो, इन खां पोइ वरी 6 क्लास जो 8 क्लास पास कयो। मिडिल स्टैंडर्ड जो अलॻि इम्तिहान उन ज़माने में हूंदो, उहो मूं पास कयो। वरी इंटर ड्राइंग मूं पास कई, एलिमेंट्री ड्राइंग पास कई, 2 हिकिड़ा स्कलर जा इम्तिहान पास कयुमि। इन सां गॾु टेलरिंग जो इम्तिहान मूं पास कयो। उन ज़माने में वरी हुनरी जेके आहिनि शोभा बि असांजे स्कूल में खुलिया। पोइ सिंधी वर्नीकुलर फाइनल बि मूं 1963 में कई उते, छाकाणि त अध में छॾे आयो हुउसि। उन बुनियाद ते 1964 में मां हाई स्कूल में अञा ॾोकरीअ में वरी मोटी अचे पढ़णु शुरू कयो त मूंखे सिंधी मास्तरी मिली, जेका 1964 जे जून खां वठी
ऐं 1974 जे जून ताईं 10 साल लॻी थो मूं कई। ऐं उन में पोइ मिडिल स्कूल असां क़ाइमु कयो। असां मुतालबा पहिरीं कंदा हुआसीं, पोइ पंहिंजे ॿारनि जे लाइ मुंहिंजे दड़े ते मिडिल स्कूल खोलायोसीं। उते इमारत असां पाण ठाही ऐं सिरूं विधियूंसीं, सिरूं सुकाए वरी उन में मिस्त्री थियासीं, तगारियूं खयूंसीं, मिडिल स्कूल क़ाइमु कयोसीं। 4 साल उते मां डेपुटेशन ते हूंदो हुउसि। पोइ उते रहण जे दौरान असीं फॉरेनर्स जेके ईंदा हुआ मुंहिंजे दड़े ते, त उन्हनि खे गाइड बि कंदा हुआसीं। अंग्रेज़ी ॾाढी सुठी अची वई। इन जे दौरान मूं वरी BA करे वरिती। अंग्रेज़ी अदब में MA जी तयारी मूं कई। जंहिं ॾींहुं इम्तिहान शुरू पियो थियो उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में मां सिल्प खीसे में विझी वियुसि पियो त मूंखे फादर जलियो, पंहिंजे ब्रदर्स जलियो त न वञ, तोखे टाइफाइड आहे ऐं किथे हेॾे होॾे न थी वञे। इन जे करे मां अंग्रेज़ीअ में MA न करे सघियुसि। बहरहाल उनजे पहिरें साल जा 57 किताब मूं पढ़िया, जेके मुंहिंजा रहनुमा बणिया। बाक़ी ॿिया साल मूंखां पुछंदो हिन असांजे यासिर, छाकाणि त जूनियर आहे ऐं मूंखे हिकिड़े सहाफ़ी जे तौर ते सुञाणे थो। मां कहाणियूं लिखियूं आहिनि जेके मुंहिंजूं छपियूं आहिनि, कहाणियूं ॾाढियूं सुठियूं वॾनि रिसालनि में छपियूं आहिनि। तनक़ीद जे मामले में ऐं ॾाढो कड़क क़िस्म जो नक़ाद रहियो आहियां सिंध में। ऐं शेख अयाज़ खां वठी तक़रीबन हड़ जेके आहिनि मुंहिंजे तनक़ीद जो शिकार रहिया आहिनि, शाइर अदीब जन किताब छपायो आहे, उन्हनि खे मूं न छॾियो आहे। तनक़ीद ॾाढी सख़्तु क़िस्म जी तनक़ीद मूं कई आहे। उन मां वॾा माण्हू, वॾा अदीब मूं कावड़ाया आहिनि। ऐं इन हद ताईं त फ़क़ति अयाज़ खे ॻाल्हि वणी, छाकाणि त अयाज़ जे मुख़्तलिफ़ ख़्यालनि जी इंटरप्रिटेशन मूं कई हुई, उनजी तशरीह कई त उन ते ख़ुशि थियो। बाक़ी कावड़ बि हो साईं मोहम्मद इब्राहिम जो मुंहिंजो उस्तादु रहियो आहे मज़मून नवीसीअ में, या हूअं बि सहाफ़त में बि मुंहिंजो रहनुमा रहियो आहे। ग़ुलाम अली अलाना साहब ग़ुलाम अली अलाना बि ऐं जी अलाना साहब बि। जी अलाना सिंधी में शाइरी कई। इनायत बलोच असांजो सिंधीअ जो वॾो शाइर आहे, डायरेक्टर प्रोग्राम्स बि आहे। त उन जी अलाना साहब खां सिंधीअ में शाइरी कराई। हो अंग्रेज़ी जो शाइर हो। प्यार अली अलाना जो फादर अंग्रेज़ी जो शाइर हो, सिंधीअ में शाइरी कई। उहो किताब बि मां वटि आयो। पोइ उनखे मूं सलाह ॾिनी त साईं तव्हां सिंधी शाइरी न कयो, तव्हां पंहिंजा ख़्यालात अंग्रेज़ी शाइरीअ में ॾियो। अलबत् छपरायो किताब असां वटि। अहिड़े नमूने सां इन शोबे में बि मुंहिंजो कुझु कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे। ऐं सहाफ़त जंहिं ज़माने में 74 में इश्तिहार आया हुआ हिलाल पाकिस्तान में त असांखे सभु एडिटर खपनि। मां इम्तिहान ॾिनो, हुन में पास थियुसि। सूमार अली सूमार सिंध जो उस्तादु सहाफ़ी हूंदो हो, उहो ऐं मां ॿई ॼणा गॾिजी इम्तिहान ॾियणु वियासीं, ॿई पास थियासीं ऐं ॿई ॼणा हुन कम में लॻासीं। मूंखे इहो फ़ख़्रु हासिलु आहे त हुन फ्रेज़र जे किताब जादू एंड साइंस जे नाले सां 2 जुल्द जेके से छापिया हुआ, एॾो वॾो तख़लीक़कार ऐं एॾो वॾो मुतरजम, तर्जुमो हुनजो तख़लीक़ जहिड़ो आहे। उन सां गॾु मूंखे कमु करण जो मौक़ो मिलियो। सिराज जहिड़ो वॾो नावल निगार ऐं अफ़साना निगार जेके वॾा पहाड़ आहिनि सिंधी अदब जा, उन सां मूं गॾिजी कमु कयो 15-18 साल। ऐं असां बुनियाद विधा सहाफ़ती, सिंधी सहाफ़ती ॿोलीअ जा। उन ज़माने में लफ़्ज़ कोन हूंदा हुआ सिंधीअ जा, त असीं ईजाद कंदा हुआसीं त हिन लफ़्ज़ खे कीअं चवणु खपे। हाणे आम जाम उहे असांजा ईजाद कयल लफ़्ज़ सिंधी सहाफ़त में इस्तेमालु थियनि था। जी, सवाल त काफ़ी आहिनि ज़हन में। ऐं तव्हां जहिड़ी घण पासाई शख़्सियत खे अधु कलाकु ॾियणु ॼण त ज़्यादती आहे, असां सां बि तव्हां सां बि। वॾी महिरबानी। बहरहाल तव्हां जेको हींअर हिकिड़े सुवाल जो तफ़सीली जवाबु ॾिनो, उन मंझां में काफ़ी सुवाल जनम वठनि था। सभ खां पहिरीं मां पंहिंजी मालूमात लाइ तव्हांजो रायो मालूम करणु चाहियां थो। तनक़ीद खे डिफाइन कयो, त तनक़ीद आहे छा? तनक़ीद मां उनखे सम्झंदो आहियां त 2 हिकिड़ा ॻोरा पार आहिनि। जीअं भिटधणीअ जो हिकिड़ो बैत आहे त को किताब, का लिखणी, का तख़लीक़, को शेर, का कहाणी, को नावल तव्हांजे अॻियां तनक़ीद जे लाइ आयो। हाणे तव्हां उनजी सॼी सारी उनजो जाइज़ो वठंदव, तजियो कंदव त हुन में चङायूं कहिड़ियूं आहिनि। खोड़ सातरा नवां पढ़ंदड़ जेके कंहिं शइ, कंहिं तख़लीक़ जे गहराइनि ताईं नथा वञी सघनि। खोड़ सातरियूं कहाणियूं ईअं सुठियूं मार खाई वेंदियूं आहिनि नक़ाद न हुजण जे करे। नक़ाद हुन जे समूरनि ख़ूबियुनि खे अयां थो करे, ज़ाहिर थो करे, पधिरो थो करे। इन खां पोइ उन तनक़ीद खे पढ़ण खां पोइ उहा तख़लीक़, उहा शइ ॿियनि पढ़ंदड़नि जे लाइ अञा नवां रुख़ जेके आहिनि से उन्हनि जे मथां ज़ाहिर थी करे। वरी जेकॾहिं उन में के ओणायूं आहिनि त उन्हनि ओणायुनि ते बि नक़ाद जी नज़र थी पवे
आम माण्हूअ खे ख़बर, आम पढ़ंदड़ खे इहा ख़बर न पवंदी त हिन तख़लीक़ में ओणाई कहिड़ी आहे, नए माण्हूअ खे त ॿिन्ही ख़बर कान पवंदी। इन जे करे तनक़ीद जेका आहे सा कंहिं बि तख़लीक़ जे तज्ज़िये, ईमानदाराना तज्ज़िये खे चइजे थो त तव्हां इहा विर्छ वेही कयो त हिन में ख़ूबियूं कहिड़ियूं, हिन में ख़ामियूं कहिड़ियूं आहिनि, साराइण जहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे, ऐं उन जी जंहिंखे चइबो आहे त ओणाई कढण वारी ॻाल्हि हिन में तख़लीक़ में कहिड़ी आहे। तनक़ीद निगार जो ऐं नक़ाद जो घणो करे कमु इहो थो थिए ऐं हुजणु ॿियो खपे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो बि नक़ाद जे ज़िम्मेवारी आहे त जेकॾहिं हू कंहिं शइ जी उणाई ॿुधाए त उनजो हल बि ॿुधाए त जेकॾहिं हिन जी जॻह ते हीअ हुजे हा त वधीक मुनासिबु थी पियो हा। असांजा अॼुकल्ह जा नौजवान अदीब ऐं शाइर तनक़ीद खां लहराइनि छो था? हालांकि तनक़ीद हिकिड़ी अहिड़ी भठी आहे जंहिंमें संदन तख़लीक़ वञण खां पोइ हिकिड़ी ख़ूबसूरत सिर जी सूरत वठी ऐं ॿाहिरि निकिरे थी, ऐं इहो उन्हनि जी तख़लीक़ुनि लाइ हिकिड़ी उन्हनि जी इस्लाह लाइ हिकिड़ो बहितरीनु ज़रियो आहे। तनक़ीद लहराइनि छो था अॼुकल्ह जा नौजवान अदीब ऐं शाइर? यासिर, असल में ॻाल्हि इहा आहे त जंहिंखे चइबो आहे त माण्हू कतरायो था वञनि तनक़ीद खां, या पंहिंजे तख़लीक़ जो तज्ज़ियो नथा चाहिनि। उन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त असां वटि तनक़ीद जो बुनियादु विधो ई न वियो आहे। मां जेकॾहिं हिन ॻाल्हि खे खणी हलां 100 साल अॻु जे सिंधी अदब ॾांहुं, जंहिं ज़माने में जदीद सिंधी अदब पंहिंजा पेर पे खोड़िया ऐं मिर्ज़ा कलीज बेग हो, सांगी हो, ख़लीफ़ गुल हो, ऐं उन्हनि जा सभु जेके साथी ऐं रफ़ीक़ ऐं हमअसर लेखक हुआ, उहे सिंधी अदब खे मालामाल करे रहिया हुआ नयनि लिखणियुनि सां ऐं तर्जुमनि सां। ऐं कलीज ख़ासि तौर ते कलीज ऐं सांगी जे विच में थोरा इख़्तिलाफ़ हूंदा हुआ, छाकाणि त ॿई सरकारी मुलाज़िम बि हुआ, उन हवाले सां बि थोरा इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि। अलबत ॿिन्ही ॼणनि भिटाईअ जो रिसालो जेको आहे सो तरतीब ॾिनो। मीर अब्दुल हुसैन सांगी पाण बि शाइर हो ऐं हुन रिसालो तरतीब ॾिनो भिटाईअ जो। साॻे ई तबिके ऐं साॻे ई हल्के अदबी हल्के जो माण्हू हो मिर्ज़ा कलीज बेग, उन वरी अलॻि भिटाईअ जो रिसालो तरतीब ॾिनो। हाणे इन जो सबबु इहो हो त नुक़्ता नज़र अब्दुल हुसैन सांगी जो ॿियो हो ऐं कलीज बेग जो ॿियो हो, पर हिननि ॿिन्ही जी कावश जेका आहे उनजो नतीजो इहो हो त भिटाईअ जो किताबु माण्हुनि ताईं पहुचे ऐं उनखे पंहिंजे नुक़्ते नज़र सां आऊं कयां। उन ज़माने में तनक़ीदी नशिस्तूं शुरू थियूं ऐं जेके शाइर हज़रात हुआ इहे पंहिंजे हल्के वारा खोड़ सतरा, कलीज अलॻि हिकिड़े हल्के में उथंदो वेहंदो हो, सांगी ॿिए हिकिड़े अलॻि हल्के में उथंदो वेहंदो हो। इन खां पोइ वरी आज़ादी 1947 जे ज़माने में पार्टीशन थी, हिंदुस्तान ॿिनि हिसनि में विरहायो वियो, पाकिस्तान क़ाइमु थियो ऐं मुस्लमाननि जी हिकिड़ी अलॻि ममलिकत क़ाइमु थी। त सिंधी अदब अञा नवां रुख़ अख़्तियार कया, छाकाणि त 2 जंगियूं इन विच में महाभारी जंगियूं थी चुकियूं। उन्हनि 2 महाभारी जंगियुनि सॼी दुनिया जे सभिनी माण्हुनि ते, जेके बि हिन धरती जे ॻोल्हे ते रहूं था, उन्हनि सभिनी ते क़ौमियतुनि जे लिहाज़ खां बि ऐं मजमूई तौर ते बैन अल-अक़वामी लिहाज़ खां बि वॾा जंहिंखे चइबो आहे त असर विधा। उन्हनि जे नतीजे में माण्हुनि में जागरता थियाई वधी वई ऐं जंग मुखालफ़ाना ख़्याल असां वटि जेको सो पिया ऐं सॼी दुनिया जा माण्हू जंग जा मुखालिफ़ बणिजी विया। उन जे नतीजे में बि ऐं इन खां पोइ नओं समाज जॾहिं जुड़णु लॻो आज़ादी खां पोइ, त नए अदब सिरजणु शुरू कयो। उन ज़माने में इन नए अदब जी व्याखाण या तशरीह केरु करे, इहो सिंधीअ जे उन ज़माने जे अदीबनि पंहिंजे पाण ते ज़िमेदारी खणण जो हिकिड़ो कमु कयो त तनक़ीद बि हुननि जेको आहे सो शुरू कई। मां सम्झां थो त 1947 खां 1945 42 40 42 जे ज़माने खां पोइ 45 जे ज़माने खां पोइ बाज़ाब्ता तौर ते असां वटि सिंधी रिसाला, किताब, अख़बारूं छपजणु शुरू थियूं आहिनि, किताब छपजणु शुरू थिया आहिनि। उन ई ज़माने में असांजे सिंधी अदीबनि तनक़ीद जो बुनियादु बि विधो, जेको अञा ताईं हले थो। नौजवान तव्हां चओ था त लहराइनि था, उन जो सबबु शायदि इहो आहे त उहो सम्झनि था त तनक़ीद असांखे हिन खां कसु लॻंदी। ईअं न आहे। मां जेके बि कहाणियूं लिखियूं आहिनि, मिसाल तौरु मां शाइरी बि कई आहे, खोड़ सातरी मुंहिंजी शाइरी छपियल आहे, उहा बि ॻाल्हि आहे त असांखे अञा ताईं तव्हांखे ख़बर कान्हे का, जूनियर आहियो, नंढा आहियो, इन जे करे सो असीं सभ खां पहिरीं फ़ख़्रिया नमूने सां पंहिंजूं कहाणियूं ऐं पंहिंजा शेर
अदबी संगत जे गॾिजाणियुनि में खणी वेंदा हुआसीं त ही बाबा असां शइ तयारु कई आहे, उनजी तव्हां तशरीह करियो त कीअं ग़लति आहे या सही आहे। चुकूं निकिरंदियूं हुयूं ऐं उन्हनि चुकुनि खे दिलि सां क़बूलु कंदा हुआसीं। इन जे करे असांजी कहाणी, असांजी शाइरी सुधरी। ऐं जेके बि वॾा वॾा अदीब हिन महिल ताईं तव्हां सिंध में ॾिसो था, उहे तनक़ीद जे सांचे मंझां निकितल आहिनि। इन करे साफ़ सुथरा, ॾाढा सुठा सुहिणा सुबंदड़ा ऐं परफेक्ट तव्हांखे मिलंदा। तनक़ीद खां जेको माण्हू लहिराए थो उहो ईअं आहे जीअं बबुर जे काठ खे तव्हां कुहाड़ो हणी हेठि किराए छॾियो, पर उन जे तराश ख़राश न करियो जीअं रखणु उनखे तराशे ख़राशे थो। ऐं उन मां पोइ हिकिड़ी ॿी शइ वेहण जी, कमु आणण जहिड़ी शइ का ॾोहीअ खे ठाहिणु केॾो ॾुखियो आहे। उनजी तराश ख़राश थिए थी। ईअं तनक़ीद तराश ख़राश जो हिकिड़ो कमु आहे जेको माण्हूअ खे तराशे ॾाढो परफेक्ट करे थो छॾे। ॻाल्हियूं तव्हां थींदियूं रहंदियूं। ॻोठ पले गोपांग खां सोराब अली बशीर अहमद गोपांग उन्हनि पुछियो आहे त ज़िंदगी जो को यादगार वाक़ियो तव्हां ॿुधायो, को पेश आयो हुजे तव्हां सां। ग़ुलाम अकबर हिन पले खान गोपांग वारो दोस्त जेको आहे सोराब अली, इन अॻाणो हुन ॿिए महिमान जे लाइ सुवाल लिखाया हुआ ऐं उन्हनि दोस्तनि जा बसि नाला पढ़ंदासीं, उहे फ़िक्र न कनि। ज़िंदगीअ जा यादगार वाक़िया तमामु घणा आहिनि ऐं हिकु अधु वाक़िया, छाकाणि त वरी मां सहाफ़ी आहियां त मां सॼो ॾींहुं वाक़ियात रिकॉर्ड करण जो कमु कंदो आहियां। अजीब ग़रीब वाक़िया ज़िंदगी में असां ॾिठा आहिनि, ॾाढा अलमीअ वारा, ट्रेजिक, जिन में माण्हू ज़ीलूं करे रड़ियूं करे रोई वेहे, जेको माण्हू ॾिसणु बर्दाश्त न करे सघे। असां उन्हनि वाक़ियनि जे मथां वञी उन्हनि जा तफ़सील वठंदा आहियूं ऐं इन माना में हिकिड़े सहाफ़ीअ जो अंदरु जेको आहे सो ज़ालिम थी थो वञे। तमामु ड्रेजारींदड़ ऐं दहशतनाक वाक़ियात जेके आहिनि उहे पोइ इहे असां खां विसरी था वञनि, छाकाणि त प्रोफेशन असांजो इहो आहे। इन जे करे मां कंहिं हिकिड़े वाक़िए ते मरकूज़ कयां पंहिंजे ज़िंदगीअ खे। हीउ सवाल मोकिलियो असांखे अदा हिदायत महमूद रेखा नूर मोहम्मद सूमरे जी। अव्हांखे कहिड़े क़िस्म जा माण्हू वणनि था? माण्हू जेके सचा ऐं खरा हुजनि, मुनाफ़िकाना रवैया जन माण्हुनि में थींदा आहिनि, उहे मूंखे ॿिनि हंधि न वणंदा आहिनि। इन जे करे मां वेढ़ा कुब रहियो आहियां अहिड़नि माण्हुनि जे लाइ। पोइ हाणे वञे थो असांजे समाज में मुनाफ़िकाना रवैया वधंदा था वञनि, त उन जे करे घणनि माण्हुनि सां जहिड़ा करणा था पवनि। हाणे मुंहिंजो सुवालु थिए जी, ॿ सुवाल। यानी नूर मोहम्मद जी। हा, प्रिंट मीडिया में अव्हां त तमामु घणो नालो पैदा कयो आहे, माशाअल्लाह, अञा कंदा रहो पिया। अव्हांखे रेडियो ते कीअं आंदो? मक़सदु हिन जे बारे में थोरो तफ़सीली जाइज़ो ॿुधायो त तव्हां कीअं आहियो रेडियो में, किथे? नूर मोहम्मद रेडियो ते मां 1974 में रेडियो पाकिस्तान कराची ते कमेंटेटर जे नाले सां वियुसि। नाते उन ज़माने जूं जेके आहिनि सियासी हलचलूं ऐं सियासी रवैया जेके हा, या बैन अल-अक़वामी ताल्लुकात जेके हा, या क़ौमी मामलात जेके हा, उन्हनि ते मूंखां तबसरा लिखाईंदो हो रेडियो पाकिस्तान कराची। केरु तव्हांखे कंहिं प्रोड्यूसर हूंदो न तव्हां? प्रोड्यूसर उन ज़माने में सभ खां पहिरीं जेको मूंखे मिलियो हो सो मिलियो हो मुमताज़ एवान साहब, जेको समेरा जो भाउ बि हो। हाणे रिटायर थियो, रिटायर करे वियो आहे। हा, हाणे कॉन्ट्रैक्ट ते रेडियो ते अञा ताईं कमु करे थो। उन सां मूं गॾिजी कमु कयो। इन खां पोइ त ॾाढा घणा प्रोड्यूसर्स मिलिया आहिनि मूंखे। हाणे इहो ॿुधायो त तव्हां जीअं त प्रिंट मीडिया सां तव्हांजो तमामु घणो गहरो तालुक रहियो आहे बि, ऐं इहो ॿुधायो त प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया में जेके ॿई अहिड़ा इदारा आहिनि, इन्हनि मां तव्हांखे कहिड़ो सम्झो था जेको आहे सो वधीक अहम आहे? अहमियत ॿिन्ही जी नूर मोहम्मद आहे, छाकाणि त प्रिंट मीडिया जेका आहे उन में तव्हांखे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते जेका शइ, जेका का ख़बरचार तव्हां ॾिठी, मिसाल तौरु टीवीअ ते तव्हां का शइ कंहिं ख़बरनामे में, कंहिं करंट अफेयर्स जे मामले में तव्हां का शइ ॾिठी, पर उन जा तफ़सील तव्हांखे वरी अख़बार में, प्रिंट मीडिया में या कंहिं रिसाले में मिलंदा। इन जे करे हुनजी पंहिंजी जेका आहे सा, ऐं प्रिंट मीडिया में रुगो तव्हां रुगो अख़बारुनि खे शामिलु छो था करियो, रिसालनि खे शामिलु करियो। सियासी रिसाला आहिनि, अदबी रिसाला आहिनि, सक़ाफ़ती नोयत जा रिसाला आहिनि, स्पोर्ट्स जा रिसाला आहिनि, जेके तव्हांखे सॼी मालूमात न प्रिंट मीडिया में न मिली सघंदी ऐं सॼी मालूमात इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बि तव्हांखे न मिली सघंदी। भई ॿिन्ही ते माण्हू जेके आहिनि भाड़िनि था। मतिलबु तव्हां हिन मां अहम कंहिंखे हिकिड़े खे सम्झो था, हिन माना तव्हां माना ॿिन्ही खे ॿई अहम आहिनि। नूर मोहम्मद हिकिड़ी ॻाल्हि आहे त इलेक्ट्रॉनिक मीडिया खे फीड करण वारो बि लेखक आहे, बिल्कुलु, ऐं उहो कंहिं न कंहिं तरह सां प्रिंट मीडिया सां वाबस्तु आहे। मुंहिंजो तव्हां सुवाल न सम्झी सघां, ऐं चवंदो त तव्हां इन ॿिन्ही मंझां इहो जेको अहमियत कंहिंजी घणी आहे? ॿिन्ही जी अहमियत ॾाढी घणी आहे, पर असां जहिड़ो थर्ड वर्ल्ड जा माण्हू जेके आहियूं, टी दुनिया जा माण्हू आहियूं, उन वटि अहमियत आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया में रेडियो जी, जेको ग़रीबड़ो माण्हू 100 रुपए में वठी रखी सघे थो,
ऐं प्रिंट मीडिया में जेकॾहिं 3 रुपए में अख़बार हुनखे घर में मिली वञे ऐं उन ॾींहुं दुनिया में छा वहियो वापरियो आहे उहो हुनखे मिली वञे त हुनखे 7-8 हज़ार 12 हज़ार 15 हज़ार या घटि में घटि ब्लैक एंड वाइट टीवी जेका आहे उनजा 4 हज़ार भरणा न पवंदा, 3 रुपए ते गुज़ारो करे सघे थो, दुनिया जे बारे में वाक़िफ़ ऐं आगाह रही सघे थो। अच्छा, पढ़ियल असां वटि केतिरा माण्हू आहिनि? असां वटि परसेंटेज माण्हुनि जी जेके इन लिहाज़ खां त आऊं ॻाल्हि कयां न त सही माना में माण्हू जेके 3-4% असां वटि पढ़ियल आहिनि। हाणे परसेंटेज असांजो वञी 27% बीठो आहे लिटरेसी रेट पाकिस्तान जो, हा न। ऐं इहो वधी असां त ख़्वाब ॾिसंदा आहियूं त 100% असांजो लिटरेसी रेट थिए, पढ़ियलनि जो तइदादु थिए। हाणे उहो कुल 4-5 माण्हू जेके माक़ूल नमूने सां पढ़ियल आहिनि, बाक़ी जेको माण्हू हूअं दस्तावेज़ ते अंगूठो हणंदो जेकॾहिं सही करे सघे थो त लिटरेसी रेट जी कथ कंदे असां उनखे पढ़ियल में शामिल था कयूं, जेतोणीकि को पढ़ियल कोन्हे को। साईं ही सुवाल मोकिलियो आहे ॻोठ विकिया सांगे खां, जी। सफदर हुसैन, मीर अली, साबिर हुसैन ऐं मोहम्मद यूसुफ। अजीब सुवाल पुछियो आहे त तव्हां घणो छो ॻाल्हाईंदा आहियो? उन जे करे त मुंहिंजी फितरत आहे घणो ॻाल्हाइणु, ऐं जेतोणीकि मां ॿुधंदो बि ॾाढो आहियां, छाकाणि त मुंहिंजो पेशो जेको आहे सो माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी। ग़ुलाम अकबर जतो ई किथे ॻाल्हाए थो बीठो त मुंहिंजो धंधो आहे उनखे नोट करणु, हर लफ़्ज़ नोट करणु, ऐं उनखे पोइ जीअं जो तीअं संदसि ई मतिलब सां छापणो। मुंहिंजी सहाफ़त जेका आहे सा वरी इहा न आहे त ॻाल्हायो कंहिं माण्हू हिकिड़े न अंदाज़ में मूं जीअं सम्झो तीअं वञी छापियां, ईअं न कंदो आहियां। अच्छा, हा, इन माना में मुंहिंजो ॻाल्हाइणु कंहिंखे नुक़सानकार न आहे। न, इहा सुठी ॻाल्हि आहे। हीअ लाड़काणे खां ग़ुलाम असगर हाले पुटो इहो पुछे थो त तव्हांजी अहिड़ी का ख़्वाहिश जेका अञा ताईं पूरी नथी सघी हुजे? हज़ारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले। बहुत निकले। सो इंसान ख्वाहिशुनि जो मजमूओ आहे। मोहम्मद कासिम धामराओ तव्हां खां पुछे थो, टेलीफोन करे हाणे पुछो अथई त तव्हांजे वक़्त जे निसाब ऐं अॼोके निसाब में कोई फ़र्क़ु आहे? वॾो फ़र्क़ु आहे भाईजान जी। इहो फ़र्क़ु आहे त उन ज़माने में असांखे ॾाढियूं सॿाजड़ियूं क़िस्म जूं कहाणियूं ऐं शेर मिलंदा हुआ, ॾाढो भरपूर क़िस्म जो जेको आहे निसाब हूंदो हो। अॼुकल्ह त पहिरें ॿिए टे चौथे पंजे दर्जे ताईं, छाकाणि त मां मास्तर बि रहियो आहियां, अञा ताईं मां पंहिंजे ॿारनि खे बि पाढ़ियां थो। ॿिया बि जेकॾहिं पाड़े जो ॿारड़ो मूं वटि ईंदो आहे त मां उनखे पाढ़ींदो आहियां। त मां ॾिसंदो आहियां त सवलो निसाब आहे अॼुकल्ह, पर उनखे पढ़ाइण जो जेको आहे थोरो तौर तरीक़ो खपे। पंहिंजे असांजा पेरेंट्स जेके वालिदेन आहिनि पंहिंजे ॿारनि ते थोरो तवजो तमामु ज़रूरी आहे। ज़रूरी आहे। बिल्कुलु। साईं, मुंहिंजो सुवालु आहे तव्हां खां, हिकिड़ी ॻाल्हि मूं शिदत सां महसूसु कई आहे त तव्हांजो स्टाइल कंपेयरिंग जो ख़ासि करे असां सभिनी खां मुख़्तलिफ़ आहे। उनजो सबबु मां पुछा थो करणु चाहियां। मिसाल तौरु तव्हां जीअं अब्दुर्रहमान नकाश मरहूम ते पंहिंजो तासुर पिया पढ़ो त उन में तव्हां इहो ॿुधायो हुयो त हू जॾहिं रेडियो पाकिस्तान कराची जे अदबी प्रोग्राम रिसालो में शाह लतीफ़ जे सुरनि जे बारे में ॻाल्हाईंदो हुयो त फिल वधीक ॻाल्हाईंदो हुयो ऐं केतिरो ई वक़्तु हू ॻाल्हाईंदो रहंदो हुयो ऐं कंहिं बि क़िस्म जो पाज़ हुन जी गुफ़्तगू में न ईंदो हुयो। त तव्हां बि बिल्कुलु फ्रीक्वेंटली ॻाल्हाईंदा आहियो ऐं ख़ासि करे जेको ऑन एयर अचण वारो स्टाइल आहे उहो न हूंदो आहे तव्हांजो। फ़र्ज़ु कयो त हींअर रिसालो प्रोग्राम हलियो, उन में तव्हां सरमद चांडे सां गुफ़्तगू पई कई, त जेकॾहिं मां हुजां हुनजी जाइ ते त मां ई चवां त सामिन हींअर तव्हांजी ख़िदमत में कंबर जे हिकिड़े फंक्शन जी रिपोर्ट पेश कजे थी। तव्हां सरमद खे चयो, सरमद तव्हांजी जेका असां रिहाण मल्हाई वई गुज़िरियल हफ़्ते, सो मां हुनजी रिपोर्ट पढ़ी वठां ऐं उनखे बि लस पढ़ंदो। हा, उनखे बि तव्हां ईअं पढ़ंदा आहियो। त इहो स्टाइल में फ़र्क़ु जेको आहे पंहिंजी जाइ ते अट्रैक्टिव त आहे, पर इहो तव्हां छाजे लाइ कंदा आहियो? इहो इन जे करे त छाकाणि त उहो माण्हू मूं वटि वेठो आहे। हाणे मां हुनखे 3rd पर्सन में रखी, ज़मीर ग़ैब में रखी त सरमद सां हिकिड़ी शाम मल्हाई वई हुई, इन जे करे हाणे उहा रिपोर्ट मां तव्हांखे, उहो मुंहिंजे अॻियां वेठो आहे त मां सरमद खे मुखातिब थी चवंदुसि, सरमद तोसां मल्हायल शाम जी रिपोर्ट आई आहे, उहा पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॿुधाए वठूं। इहा स्टाइल ग़लति न आहे? न, ग़लति न आहे। मूं चयो त अट्रैक्टिव पंहिंजी जाइ ते आहे, पर तव्हां इहा सिखी कंहिंखां। मां तव्हांखे ॿुधायां त इंटरव्यूइंग हिकिड़ो शोबो आहे सहाफ़त जो। बिल्कुलु। इलेक्ट्रॉनिक या प्रिंट मीडिया में मां इंटरव्यूइंग ते इंटरव्यू वठण जे बारे में हिकिड़ो किताबु लिखियो आहे, ॾाढो ज़ख़ीम 200 सिफ़नि ते। मां पंहिंजे संगत खे विराए ॾींदुसि उहो किताबु जॾहिं उहो छपाई जे आख़िरी मरहलनि मां निकिरंदो। ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया, रेडियो ऐं टीवीअ जे लाइ इंटरव्यू कीअं वठिजे ऐं अख़बार जे लाइ इंटरव्यू कीअं वठिजे, उहो इंटरव्यू जो हिकिड़ो फ़न आहे, उहो मूंखे लॻे थो त अचे थो। अच्छा, असांजे ग़लतियुनि ते न वञिजो, छो जो असांखे इंटरव्यू वठणु न ईंदो आहे। मूंखे पाण खे कोताहियूं आहिनि खोड़। लाड़काणे खां सलम इक़बाल ऐं निघत इक़बाल इन नवां खां पुछियो आहे त तव्हांखे औलाद घणो आहे? अवां नियाणियुनि सां प्यारु घणो कंदा आहियो या पंहिंजनि छोकिरनि सां? मूंखे कुल औलाद आहे 7 ॿार आहिनि मुंहिंजा,
4 पुटड़ा आहिनि, माशाअल्लाह। 3 न्याणियूं आहिनि। आज तक असां फैमिली प्लानिंग वाला न ॿुधनि। न हाणे ॿुधंदा त हाणे त मां ऑपरेशन्स असां कराए ऐं हुननि जे ई सलाह मसलियत सां जान छॾाई आहे ॿारनि ॼणनि खां। ऐं पुटड़ा मुंहिंजा वॾा आहिनि, हिकिड़ो त 30 सालनि जो पुटु आहे ऐं 3 पुट मुंहिंजा जवान आहिनि, न्याणी मुंहिंजी वॾड़ी आहे। सभिनी खे मूं पढ़ायो आहे। प्यारु कंहिंसां कंदो आहियां इहो पीउ खां पुछिजे त कंहिंसां वधीक प्यारु आहे। बाक़ी इंसान जी फितरत आहे त सभ खां नंढे में नंढे ॿार सां वधीक प्यारु थींदो आहे। त मुंहिंजा नंढड़ा 2 ॿार आहिनि, असद ऐं पशम, ऐं उहे छाकाणि त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदा बि आहिनि ऐं मूंसां ई ॻाल्हाए सघंदा आहिनि, इन जे करे हुननि खे मां थोरो वेझो हूंदो आहियां। बाक़ी सभु हिकु जहिड़ा प्यारा आहिनि मुंहिंजा। पीपल्स कॉलोनी लाड़काणे खां शिराज मीर गोपांग तव्हां खां सवाल कयो त अॼोके सिंधी अदब जी असांजे नए नस्ल खे केतिरे क़दुरु घुरिज आहे? अदब ॾांहुं हक़ीक़त में माण्हू ॾाढा घटि था अचनि, पर जेके पढ़िया लिखिया माण्हू अदब ॾांहुं रुजू थियनि था उन्हनि खे अदबी किताबनि पढ़ण जी ज़रूरत आहे। उन मां हिकिड़ो फ़ाइदो इहो थो थिए त हूअं माण्हू जो पंहिंजो जेको माहौल आहे ऐं अकेलो मुनफ़रिद हुनजी जेका शख़्सियत आहे उन जी अवसर करण में असांजे चौधारी वारो माहौल मददगार कोन्हे को। पर जेकॾहिं हुनजे हथ में किताब आहे, कहाणी को नावल आहे या सिर्फ़, त उन मां इहो फ़ाइदो थींदो त हू 2-4 ॿियूं ज़िंदगियूं पंहिंजे रूबरू हलंदे चुरंदे पुरंदे ॾिसंदो, उन्हनि जूं औणायूं ऐं उन्हनि जूं ख़ूबियूं ॾिसी ऐं उहे पाण में अख़्तियार करे सघे थो। त ख़ूबियूं कढी छॾे, ख़ूबियूं अख़्तियार करे ऐं ख़ामियुनि खे कढी छॾे। अदब इहे रहनुमा बणिजे थो। अच्छा, हिननि ॿियो अॼु पुछियो आहे त तव्हांजे पसंदि जो फ़नकार कहिड़ो आहे? उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां मां 4 दफ़ा इंटरव्यू बि कयो, जेके छपियो बि ऐं मूं हुनखे रिकॉर्ड बि कयो खोड़ दफ़ा। ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां मूं सिंधीअ में ख़्याल बि ॻारायो ऐं टेप रिकॉर्डर वठी पंहिंजे गोॾे ते रखी चई त ॿुध हाणे त जेको आहे यमन कल्याण मां ऐं कल्याण मां पोइ उस्ताद मुंहिंजे चवण खां, मुंहिंजे फरमाइश खां पोइ सिंधीअ में क्लासिकी राग बि चयो ऐं इन जे करे मूंखे वणंदो बि ॾाढो आहे। उस्ताद यूसुफ सां मुंहिंजी संगत रही आहे, उहो मूंखे वणंदो आहे। सभु फ़नकार मूंखे वणंदा आहिनि, उनमें पंहिंजी पंहिंजी इनफ़रादियत आहे। जी, तव्हां शाइरी त तमामु घणी कई आहे, कहाणियूं बि लिखियूं आहिनि, नसर अख़बार में त तमामु घणो कमु कयो आहे। पंहिंजो को सुठो शेर को ॿुधायो असांखे, सामिन बि ॿुधायो। मूंखे पंहिंजो शेर सिधो त यादि नथो अचे, पर मां ॿुधायांव थो त मूं ट्रांसलेशन्स बि जेके कयूं आहिनि। अकबर इलाहाबादी जो हिकिड़ो किताबु नेशनल बुक फाउंडेशन वारनि मूंखे ॾिनो त मां उनखे मंज़ूम शाइरीअ में जेको सो कयो ऐं मूं मंज़ूम तर्जुमा बि कया आहिनि। ऐं कबीर जो हिकिड़ो बैत आहे, उनखे मूं सिंधीअ में मंज़ूम तर्जुमो कयो आहे। साजन आयो मूं सुओ कहिड़ी जगत करियां, थाल भरियां गज मोतीअ मथां नेण धरियां। वाह साईं, अला करे हर शाइर तव्हां वांगुरु थी वञे जो हुनखे पंहिंजो कोई बि शेर यादि न हुजे, न त पोइ जेको बि जंहिंसां मिले थो त पोइ हालत हुन वीचारे जी ॾाढी थी थिए। हिकिड़ो शाइर ॿिए जे पोयां भॼंदो थो वठे त उहो वीचारो भॻो थो वञे, पंहिंजो कलाम ॿुधायो थी, मुंहिंजो ॿुधाई नथो। हुन जे करे साईं असांखे जेकॾहिं चवंदो आहे न त मां कोई बि चवंदो आहे त मां शाइर आहियां त चवंदा आहियूं त हाणे असां मोकिलियूं था, भॼी जान छॾींदा, भॼी जान था छॾायूं। ऐं इतफ़ाक़ अहिड़ो थियो आहे तव्हांजो सुवाल बि इहो शाइर वारो आख़िर में थियो आहे ऐं हाणे प्रोग्राम में टाइम बि पूरो पियो थिए, पर ईअं न सम्झिजो त को मां शाइरी जो नालो ॿुधी या इन ॻाल्हियूं बिल्कुलु काफ़ी सारियूं खुटी पियूं आहिनि। वक़्तु असांखे इजाज़त कोन थो ॾिए, बहरहाल तव्हां सां मज़ो आयो मुख़्तसिर कचहरी कंदे ऐं एतिरो टाइम बि कोन्हे बचियो जो असां उन्हनि साथियुनि जा नाला खणी वठूं जिन असांखे सभिनी जी महिरबानी टेलीफोन कई। मेज़बान जी त तव्हां आहियो हिन प्रोग्राम जा, हूंदा आहियो, तंहिं करे सामिन खां इजाज़त बि तव्हां वठो। हाणे सामिन असांखे इजाज़त ॾियो, ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं महिमान सां गॾु तव्हां सां वरी मखामेलो थींदो। साथ सलामत।